ईरान पारां शहीद आयतुल्ला ख़ामनाई जो पलान वठण जो ऐलान। ईरानी आर्मी चीफ मेजर जनरल अमीर हातमी चयो आहे त शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे कातलनि जे पीछो करे इसराइल ऐं अमेरिका खां बदिलो वठंदा। शहीद सुप्रीम लीडर इज़्ज़त, आज़ादी ऐं क़ौमी वक़ार जे रस्ते जी चूंड कई। ईरान जी हथियारबंद फ़ौज रहबर आज़म जी फ़िक्र ते हलण लाइ मुतहद आहे। हथियारबंद फ़ौज सुप्रीम लीडर आयतुल्ला सैयद मुश्तबा ख़ामनाई जी क़यादत में बिना कंहिं हिबक जे पंहिंजा कर्ज़ अदा कंदी रहंदी। पाकिस्तान में ईरान जे सफ़ीर रज़ा अमीरी मुक़दम शहीद ईरानी सुप्रीम लीडर अली ख़ामनाई जे जनाज़े में शिरकत ते पाकिस्तान जा थोरा मञिया। एक्स ते जारी बयान में ईरानी सफ़ीर जो चवणु हो त ईरानी हुकूमत ऐं अवाम तरफ़ां शहीद रहबर जे जनाज़े में शिरकत ते पाकिस्तान जो शुक्रियो अदा करे थो। पाकिस्तान इन तारीख़ी तक़रीब में आला सतह ते शिरकत कई। इहो क़दम ईरान ऐं पाकिस्तान विच में तारीख़ी राब्तनि ऐं गॾियल क़दरनि जी अकासी करे थो। ॿिन्ही मुल्कनि तारीख़ जे हर ॾुखे मौक़े ते हिक ॿिए जो भरपूर साथ ॾिनो। दुआ आहे त ॿिन्ही मुल्कनि जी इहा दोस्ती हमेशह बरक़रार रहे। लाड़काने में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मारिजी पियो। पुलिस जो चवणु आहे त सरकट जो पीर वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ में ॾोहारी रफ़ीक चांडियो साथियुनि जी फायरिंग में मारिजी पियो। मारिजी वियल ॾोहारी पुलिस अहलकार मुजीब सोलंगी जी शहादत ऐं नेमतुल्ला मेमण खे ज़ख़्मी करण में मुलविस आहे। हाला भरिसां ॻोठ वली मोहम्मद निज़ामाणी में CIA मटियारी जी टीम ते ॻोठाणनि जो मुबैना हमिलो। 3 अहलकार ज़ख़्मी अहलकार सद्दाम रिंद, गुलशेर मशहूरी ऐं शाहनवाज़ खे हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त मंशियात विकिरो कंदड़ ख़ान मोहम्मद निज़ामाणी जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई त ॻोठाणनि कुहाड़ियुनि, लठनि ऐं सरोटनि सां हमिलो कयो। वाक़िए खां पोइ पुलिस जो ॻोठ ते कड़ो। ऐं फीफा वर्ल्ड कप 2026 ईस्वीअ में वॾो अपसेट। 5 भेरा आलमी चैंपियन रहंदड़ ब्राज़ील इवेंट मां ॿाहिरि। नॉर्वे क्वार्टर फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। नॉर्वे जी टीम ब्राज़ील खे 1 जी भेट ते 2 गोलनि तां हाराए क्वार्टर फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। नॉर्वे जे स्ट्राइकर 2 ज़बरदस्त गोल करे टीम खे कामयाबी ॾियारी।